बाबा सही बावल ॻाल्हि राज़ी थी वियो आहे जेको तव्हांजो हुकुम आहे। योट मूं साम्हूं जल्दी गोड़ा खोलण वारो नाहे त पोइ न एॾो जल्दी ॻाल्हाइण जे लाइ राज़ पोइ कीअं ॾेखारियो? बाबल साईं मूसा जे मौत खां पोइ बावल सफ़ा कमज़ोर बणिजी वियो आहे। मूसा मोह नाहे, इहो सॼो ड्रामो आहे। जीअं सजावल कोन मोह, जेकॾहिं मूसा मरे आहे न हुनजो लाश ज़रूर मिले आहे। असां मूसा खे ज़ख़्मी हालत में छॾियो, पोइ मथां वरी बावल अची वियो। थी सघे थो बाबा साईं मूसा ज़िंदा हुजे। पक सम्झो त इहो मूसा मोह नाहे, बावल हुनखे इलाज जे लाइ छॾे हुआ। असां सां ॻाल्हियूं करे असांजो मूसा तां ध्यानु हटाइण थो घुरे त जीअं हुनजो इलाज थी सघे। पोइ बाबल साईं बावल खे छा चवां जेको तव्हांजो हुकुम? बावल खे चओ त रहिस ॻाल्हियुनि जे लाइ राज़ी आहे, जेको मुनासिब टाइम सम्झी हलियो अचे। ठीकु आहे बाबल साईं, बावल जेकी बि तारीख़ ॾी मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। मूंखे इजाज़त बाबल साईं। पतार तूं बहावल मथां नज़र रख। जेतिरे ते मुंहिंजो अंदाज़ो आहे त इहो बहावल मूसा सां मिलण जे लाइ ज़रूर वेंदो। किथे न किथे त हुनजो इलाज हलंदड़ आहे। हिन खां पहिरियां जो मूसा ठीकु थी वापसि अचे हुनखे उते ई पूरो करणो आहे। ठीकु आहे बाबल साईं, जेको तव्हांजो हुकुम। अॼु खां पोइ मां बावल जो पीछो कंदुसि। बाबा साईं मूसा खे हाणे ॻोल्हण ॾाढो मुश्किल थींदो। इहो तव्हांजो मुश्किल कमु बावल आसान करे छॾींदो। जॾहिं बुलण हुनखे ॿुधाईंदो न त रेस ॻाल्हियुनि जे लाइ राज़ी आहे त पोइ इहो बहावल लापरवाह थी करे मूसा सां ज़रूर मिलण ईंदो। तव्हांखे हर वक़्तु बहावल मथां नज़र रखणी आहे। इहो बहावल ई तव्हांखे मूसा ते पहुचाईंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।